तव्हां कहिड़ो असां वचन आहियूं। छा जो मसइलो थियो आहे बाबा? बाबा मसइलो इहो थियो आहे, छोकिरी असांजी वॾेरे अज़ला आहे, वॾेरे जे घर में ई उतां छोकिरी असांजी केॾी महिल बि अगवा करे गुलाम हैदर जन खणी पंहिंजे घर में मारे ऐं असां वटि लाश पहुचायो अथनि। असांजी अदालत को बि इंसाफ़ नथो करे। असां इस्पताल में बीठा आहियूं। असांजो हुकूमत खे अपील आहे त असांजे नियाणीअ जो इंसाफ़ थींदो वञे। असांजा ज़ुल्म थियो आहे, असांजा हक़ थियो आहे। हाणे असांजी मासूम कुई छॾी अथनि। असांजो ज़ोरीअ ज़ुल्म करे असांजा नियाणी अगवा करे वॾेरे जे घरां छोकिरी निकिरी आहे, असांजी अगवा करे गुलाम हैदर चने जे घर में असांजी मारी वई आहे। उतो मारे असां लाश खणी आया आहियूं। असांजी को बि इंसाफ़ अदालत नथी करे। असांजी अपील आहे हुकूमत खे। अल्लाह अमा इहो केॾी महिल वाक़ियो थियो आहे? सुबुह जो 9 बजे थी आहे, लाश 3 बजे मिलियो आहे। हे मबदरे में थियो वाक़ियो ऐं हींअर तव्हां तालके अस्पताल कंडियारे में पहुता आहियो। पुलिस रिपोर्ट वरिती आहे? पुलिस बि रिपोर्ट महिल ताईं पुलिस न चढ़ी आहे। मुंहिंजी भाटीअ जी धीउ आहे, मुंहिंजी भाटी मरी वई आहे, उन जी धीउ आहे, उनजी बि नानो आहे। को इंसाफ़ करण वारो न आहे। असांखे कंहिं ज़मींदार बि महिल ताईं हथ नथा ॾी सघनि। अरे दफ़नायो असां पोइ फैसला कंदासीं। पुलिस छा थी चए? अमा पुलिस आई कान्हे, पुलिस चढ़ी कान्हे का। केॾो असां फैसलो वठूं? लेटर ॾिनो अथई पुलिस? लेटर बि कोन ॾिनो आहे पुलिस असांखे। कहिड़ी पुलिस बि न चढ़ी आहे। तव्हां एसपी साहब खे मुतालबो कयो त तव्हां इंसाफ़ कयो। असांजो एसपी साहब खे मुतालबो आहे त असांजी नियाणी हिते बेखपनी पई आहे। ओ असांजे नियाणीअ जी अदालत थी वञे। ओ मुंहिंजे नियाणीअ यतीम जी अदालत थी वञे जंहिंजी माउ बि न आहे। पीउ अथव? ओ पीउ जो अथसि मुंहिंजे पीउ जे नाले सां। ओ पहिरियों उन्हनि ना इंसाफ़ी कई आहे। पहिरीं छोकिरीअ सां ज़ना अॻ में कई आहिनि। हाणे वरी उनखे सभु ॾेई अलाए छा बि करे मारे कढी अथनि। ओला जो कहर पवंदुनि, मौला जो हुसैन जो कहर पवंदुनि। ओ मुंहिंजी हुकूमत खे अमा नंढड़ीअ जो नालो छा आहे? उनजो नालो फाइज़ आहे। ज़ात जा ओ ज़ात जा असां चना आहियूं। ॻोठ कहिड़ो अथव? ओ अब्दुल कईम डोडे जो ॻोठ आहे। चना आहियूं असां डोडे में वेठा आहियूं। असांजे न्याणीअ जो इंसाफ़ हुकूमत करे। ओ आहे को हुकूमत करण वारो। सुबुह जेका आहे हीअ नंढड़ी जेका ई साम ई हिन जी छोकिरी मबदरे जेको आहे सो वॾेरे वटि उन्हनि जेको आहे सो बेदर्दीअ सां हे ॾिसो मारे फिटी करे हिनखे उछले विया आहिनि। हिते तालके आंदो आहे कंडियार अस्पताल में। असांखे जीअं ख़बर पई हिते आया आहियूं। एसपी साहब खे अपील आहे त बराए महिरबानी नोटिस वठे ऐं हिन